अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा मंठार हाणे रावल खान ऐं सिकंदर खान के मारे छॾींदो। छा शेर दिल हाणे मंठार खान मथां हमलो कंदो? छा मिठल खान हाणे मल्हार जी शादी जो मोकल ॾेई छॾींदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल रमेश जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजे टाइम वेस्ट न कराए हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जीअं मिंठार जेको आहे रावल खान ऐं सिकंदर जे पोयां वेंदो त उते ई शेर दिल जा माण्हू उनखे ॾिसी वठंदा ऐं पोइ शेर दिल जा माण्हू शेर दिल खे फोन कंदा त पोइ शेर दिल बि उते पहुची वञी मिंठार खान मथां हमलो कंदो। मतिलबु त मिंठार खान खे ज़ख़्मी करे ऐं उनखे उते ई पूरो करे छॾींदो ऐं हू कॾहिं बि सिकंदर खान ऐं रावल खान खे न मारे सघंदो ऐं हू पाण ई पूरो थी वेंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे पंहिंजे पीउ ऐं माउ भेणनि खे मोकिले छॾींदो मिठल वारी जे घर। मिठल वारनि खे चवंदो तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां राबेल जी शादी जो मौक़ो ॾियो त जीअं मल्हार उन सां शादी करे सघे। मिठल खान चवंदो त मूंखे मल्हार खे रोकण जी का बि इजाज़त न आहे। जॾहिं बि वणे हू शादी करे सघे थो राबेल सां ऐं राबेल खे पंहिंजी कुंवर बढ़ाए सघे थो। इन में का बि ॻाल्हि न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरील खान जेको आहे शेर दिल सां हथ मिलाए हिकु थी वेंदो ऐं शेर दिल खे चवंदो त हाणे बसि तव्हां रुॻो हिकिड़ो कमु कयो, तव्हां इहा प्लानिंग ठाहियो त कॾहिं था मारियो इन रस बालाजी खान खे। मतिलबु रस बालाजी खान जो कमु कॾहिं था पूरो कयो जीअं हू आईंदा वधीक खून न करे सघे न ई को ॻोठ वारे माण्हू सां ज़ुल्म करे। शेर दिल चवंदो त बसि वरील खान तोखे परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। जॾहिं बि हू मुंहिंजे रुख चढ़े त पोइ मां उनखे घुमाए छॾींदुसि। मां ई शेर दिल उन जे लाइ काफ़ी आहियां छो जो मुंहिंजो नालो शेर दिल आहे ऐं शेर दिल जे सीने में शींहं दिल आहे। कॾहिं बि रस बालाजी खान मुंहिंजे हथां न बची सघंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जेको आहे पुलिस जे मथां ज़ोर वधाए छॾींदो। पुलिस खे चवंदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं शेर दिल खे लाकअप करे छॾ। अगरि जेकॾहिं तो शेर दिल खे लाकअप न कयो त पोइ मां मुराद खे मोकल ॾींदुसि। मुराद वञी शेर दिल जे मथां हमलो करे ऐं शेर दिल खे मारे ईंदो। उन जे करे तूं वञी उनखे लाकअप करे आ। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी। तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।